मधे जी प्रेस क्लब जे साल 2023 ऐं 2024 जूं चूंडूं थी गुज़रियूं, जिन में सरपरस्त आला शेर मोहम्मद बिरोही, रोज़ानी इबरत न्यूज़ जो रिपोर्टर आजुज़ भुट्टो सदर, सीनियर नायब सदर वसीम सोलंकी, जनरल सेक्रेटरी अहसन रज़ा राहूजो, डिप्टी जनरल सेक्रेटरी सोराब सोलंकी, खज़ानची हाकिम बिरोही ऐं राब्ता सेक्रेटरी हमीद अरबाणी चूंडिया विया। जॾहिं त सिकंदर राहूजो, मोहम्मद अयूब बिरोही, तौहीद बिरोही, अब्दुल हकीम सहतो ऐं शोएब बिरोही एग्ज़ीक्यूटिव कमेटीअ जा मेंबर चूंडिया विया। उन मौक़े ते चूंडिजी आयल सदर आजुज़ भुट्टो ऐं ॿियनि मधे जी प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि चयो त हीअ जेका प्रेस क्लब जी चूंड थी आहे, मां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां जिन मूं ते एतमाद करे मूंखे सदारत जो मौक़ो ॾिनो आहे। हीअ कंडनि जी सेज आहे, हिन में ख़ुशि थियण जी त ज़रूरत आहे ई कोन, जेकॾहिं माण्हू ख़िदमत सम्झी करे थो त हीअ कंडनि जी सेज आहे। सहाफ़त या प्रेस क्लब जो को उहिदो आहे त इहा कंडनि जी सेज आहे। इन में जेकॾहिं ख़िदमत सम्झी माण्हू करे थो इहो त वॾी हिकिड़ी इबादत आहे। ऐं मां तव्हां सभिनी खे इहो अर्ज़ु कंदुमि त तव्हां दुआ कयो, जेकॾहिं अलाह साईं हयाती ॾिनी त पंहिंजे पीरियड में इंशाल्लाह हिन प्रेस क्लब जे लाइ ऐं पंहिंजे दोस्तनि जे लाइ पाण पतोड़बो, हर मुमकिन कोशिशि कबी त पंहिंजा दोस्त जेके आहिनि उन्हनि जे कामयाबीअ जे लाइ कोशिशूं कजनि ऐं हीअ प्रेस क्लब जेको आहे सो उहा असांजी सदाईं क़ाइमु दाइमु रहे। मां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां जिन मूं ते एतमाद कयो आहे, मां सभिनी जो थोराइतो आहियां। साईं आजिज़ टीम के मुबारकबाद पेश था कयूं जेके नई बॉडी चूंडियो आहे। असां उमेद कयूं था त साईं खे ऐं उनजी जनरल सेक्रेटरी खे, उहो बि असांजो नंढड़ो आहे, उहो बि त कोशिशि कंदा त इन दोस्तनि खे गॾु वठी हलंदा। छो त हिते जेको मीडिया जो दौरु आहे उहो मीडिया न रहियो आहे, डिसिप्लिन वारो सिस्टम न आहे। हिते जलन थिए थो, माण्हुनि खे विच वारा जेके माण्हू चाहिनि था त गॾु न हुजनि, अहिड़ा माण्हू बि आहिनि त इनखे टोड़ियूं, इन्हनि खे गॾु हूंदा त हे ताक़त में हूंदा, हिते जुदा जुदा हूंदा त पोइ हर को अधु चांहि में कमु हलाए वेंदा। छो त सहाफ़त रही न आहे। सहाफ़त में उहे माण्हू अची विया आहिनि जेके माण्हू नालो सहाफ़त जे नाले खां ई बेज़ार आहिनि। पर असां चऊं था त इन नई बॉडीअ खे जेके सीनियर दोस्तनि जी राय, दोस्तनि जी इज़त करणु, बॉडी जो मक़सदु आहे दोस्तनि खे गॾु खणी हलणु। हर कंहिंखे पंहिंजी किरदार ते, हर कंहिं पंहिंजी चैनल ते, हर कंहिं पंहिंजे उन सिस्टम में हली वेंदो आहे। पर उन्हनि जो दारो मदार उन ते सदर ते ई आहे त उहो दोस्तनि खे कीअं वठी थो हली सघे। असां अलाह खां दुआ घुरो आहियूं त इहे बॉडीअ खे पंहिंजी जेको टाइम पीरियड आहे उहो पूरो कनि। साईं असांखे तमामु घणी ख़ुशी आहे जो अॼु असांजी 2024 हिसाब सां बॉडी चूंडी आहे। उन में असांजो जेको सीनियर दोस्त आहे आजिज़ भुट्टो, इबरत जो रिपोर्टर आहे, उनखे जेको आहे सदर कयो वियो आहे ऐं दोस्तनि एतमाद कयो आहे। इहा कुर्सी असां बि वेठा हुयासीं, असां पंहिंजा पीरियड पूरा करे वियासीं। असां बहितर सम्झोसीं त हिकिड़े सीनियर दोस्त खे मौक़ो ॾियूं ऐं उहे जेके उन जा उहिदेदार आहिनि उहे जूनियर आहिनि। असांखे अलाह साईं मां उमेद आहे ऐं तव्हां मां उमेद आहे त उन्हनि दोस्तनि खे गॾु खणी हलंदो, साल पूरो जेको आहे ख़ुशख़लबीअ सां जेको आहे निबिरंदो ऐं अलाह कंदो जेको आहे तव्हांखे कामयाबी मिलंदियूं। ऐं असां हिकिड़ो अर्ज़ु रखंदासीं त दोस्तनि जी पारत ऐं जूनियर दोस्तनि खे उन्हनि खे सेखारिजो त बाबा अहिड़े तरीक़े सां हलणो आहे ऐं सुठे नमूने सां जीअं शहर वासियुनि जी ख़िदमत करे सघो तव्हां। अॼु असांजो जेको आहे सो 2024 जे नए साल जी जेका सो मधे जी प्रेस क्लब में चूंड थी आहे, जंहिंमें असांजो सीनियर सहाफ़ी आहे असांजो आजिज़ भुट्टो साहिबु, जेको इबरत न्यूज़ ऐं जेको आहे सो इबरत अख़बार सां लाड़ियल आहे। उहो असांजो सदर में जेको आहे जंहिंखे मुक़ररु कयो आहे, असां उनखे वाधायूं पिया ॾियूं। असां जेको आहे सो इबरत न्यूज़ ऐं जेको आहे इबरत खे बि वाधायूं पिया ॾियूं त सन जो जेको आहे जेको सथ जो साथी असांजो जेको आहे प्रेस क्लब जो सदर थियो आहे। असां हिन मां जेको आहे सो वॾी उमेदूं आहिनि त हीअ जेको आहे सो आवाज़ु जेको आहे सो ग़रीबनि मिसकिननि जो आला ऐवाननि ताईं पहुचाईंदो ऐं अॻु बि पहुचाईंदो रहियो आहे। हीअ असांजी सदाई रवायत रही आहे त जॾहिं बि नओं साल ईंदो आहे त असां पंहिंजूं नए सर जूं कोई चूंडियूं कंदा आहियूं। चूंड करण जो मतिलबु इहो हूंदो आहे त हिकिड़े दोस्त हिक ॿिए खे दोस्त पंहिंजो वारो ॾींदा आहियूं ऐं जेको आहे हिकिड़ो ख़ुशी जो इज़हार कंदा आहियूं त असां दोस्त पाण में गॾु आहियूं ऐं हिकु मुतहद आहियूं ऐं ॿिनि खे बि इहो मैसेज ॾींदा आहियूं त जेके सहाफ़ी ऐं दोस्त ॿाहिरि आहिनि त इहे हिकु नवाण करणु चाहींदा आहिनि ऐं उन सां गॾु पाण में हिकु ॿधी एको जो जारी रहंदो आहे। अॼु असांजे मधे जी प्रेस क्लब जे नए साल 2024 जूं चूंडियूं थियूं आहिनि, जंहिंमें असांजो इबरत जो जेको रिपोर्टर आहे आजिज़ भुट्टो, जंहिंखे सदर थियण ते असां मुबारकबाद पेश कयूं था। उमेद था कयूं त सभिनी दोस्तनि खे गॾिजी हिक ई प्लेटफॉर्म ते खणी हलंदा।
कोशिशि कंदो। प्रेस क्लब जेके दोस्त आहिनि मां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां जन मूंखे उहिदो जेको आहे असां नवाज़ियो। जेको बि थी सघंदो, जेको मुंहिंजो वसार हूंदो त मां दोस्तनि खे गॾु खणी हलंदुसि। कैमरा टीम सां गॾु आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़, मदे जी।